अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। क़ैद जो दर्द छा हूंदो आहे इहो त उहे वजूद ॼाणे सघनि था जेके सरहद पार इल्ज़ाम जे हेठि बांदे बणिजी चुका, या वरी उन्हनि जा उहे वारिस जेके अॼु बि राह निहारनि था त असांजा क़ैदी बणिजी वियल माण्हू कॾहिं वापसि ईंदा। भारतीय जेलनि में बेयारो मददगार बणिजी वियल मलाहनि बाबति जमील चांडियो लिखे थो, इब्राहिम हैदरी सां तालुक़ु रखंदड़ समय मुहाणा अहिड़ा आहिनि जिन जी परघोर या पोइवारी इन सतह ते नथी थिए जहिड़ी तरह उन्हनि जो सख़्तु जिस्मानी पोहरियो आहे। आए ॾींहुं सिंध ऐं बलूचिस्तान जा मुहाणा भारत जे कोस्ट गार्ड या उन्हनि जी सामूंडी फोर्सिस गिरफ़्तार करे पंहिंजे जेलनि में बंदि रखे थी, जिते हू सालनि जा साल बंदि रहनि था। वफ़ाक़ी हुकूमत उन्हनि जी क़ानूनी चाराजोई लाइ अहिड़ो क़दम नथी खणे जेको उन्हनि खे खणणु खपंदो हो। हिन वक़्त ताईं मिलियल अंगनि अखरनि मूजिबि फ़क़्ति 10 सालनि अंदरि भारत में 3000 खां वधीक सिंध जा मुहाणा गिरफ़्त में अची चुका आहिनि, जिन खे वक़्त बे वक़्त हुकूमती सिफ़ारतकारी ज़रिए आज़ादु कराए पंहिंजे वतन आंदो बि वियो आहे। पर हिते पढ़ंदड़नि लाइ ॼाण ॾिजे थी त पाकिस्तान सरकार सामूंडी सरहदनि जी भञकड़ी में 10 सालनि अंदरि 900 माहिगीरनि खे गिरफ़्त में आंदो, जिन खे कराची डिस्ट्रिक्ट जेल मां बाइज़त तौर ते आज़ादु करे भारत उमाणियो वियो। पर भारतीय सरकार पाकिस्तानी क़ैदियुनि सां इंसानियत खां किरियल वर्ताव करे थी। जेकॾहिं उन्हनि वटि क़ैद आहिनि, केतिरनि ई आज़ादु थियल पाकिस्तान पहुतल माहिगीरनि शिकायत पिणु कई। 12 डिसंबर 2025 ते इब्राहिम हैदरी सां तालुक़ु रखंदड़ हिकु ख़ानदान जे 11 मुहाणनि खे समंड मां गिरफ़्तार करे भारत जे जेलनि में क़ैद कयो वियो आहे। इन सिलसिले में कोस्टल मीडिया सेल जे अॻुवाण सैयद कमाल शाह जो चवणु आहे त सिंध जे मुहाणनि सां भारतीय फोर्सिस जो माटेली माउ वारो सलूक आहे। हूअ पाकिस्तानी सामूंडी सरहदनि मां बि ज़बरदस्ती दाख़िल थी मुहाणनि खे खणी उन जो क़ीमती लांचूं या होड़ा ज़ब्त कनि था। हुन ॿुधायो त असां केतिरा ई भेरा सूबाई तोड़े वफ़ाक़ी हुकूमतनि खे अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ कन बि खणायो आहे, पर हूअ बर वक़्तु को ख़ातिरख़्वाह क़दम नथा खणनि। सिंध जे माहिगीरनि खे भारतीय कोस्टल फोर्सिस खां बचाए न सघिया आहिनि। ताज़ो इब्राहिम हैदरी सां तालुक़ु रखंदड़ गिरफ़्तार थियल हिकु ख़ानदान जे 11 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन जा तफ़सील आहिनि त सफ़ी मोहम्मद, इब्राहिम, गुलाम मुस्तफ़ा, सर मीर बहर, हबीब, सुल्तान अहमद, सुमार, सरफराज़, महताब, ज़हीर शामिल आहिनि। गिरफ़्तार थींदड़नि में 18 सालनि खां 50 सालनि ताईं जा मुहाणा शामिल आहिनि, जिन में हिकु ॿार पिणु आहे जंहिं पंहिंजे बचनि जी रोज़ी लाइ मच्छी जो शिकार थिए कयो, जिन खे भारतीय कोस्टल गार्ड गिरफ़्तार करे खणी विया। मुहाणनि जे वारसनि एहतजाज पिणु कयो। मुहाणनि जी आज़ादी हुकूमती पॉलिसी ऐं क़ानून हिन रीत आहे। पाकिस्तान में फिशरीज़ कोऑपरेटिव सोसाइटी, फिशरिंग ऑर्डिनेंस ऐं सूबाई फिशरिंग एक्ट्स मौजूदु आहिनि, जिन जो मक़सदु माहिगीरनि जे रोज़गार, तहफ़ुज़ ऐं आज़ादी खे यकीनी बणाइणु आहे। सिंध में सिंध फिशरिंग एंड मेरिन फिशरिंग पॉलिसियूं आहिनि, जेके समुंड ऐं ढंढनि में माहिगीरनि जे हक़नि बाबति ॿधल आहिनि। भारतीय जेलनि में क़ैद माहिगीरनि खे वफ़ाक़ी हुकूमत वक़्त बे वक़्त भारत जे क़ैद मां आज़ादी लाइ सिफ़ारती सतह ते क़दम खणण जी मजाज़ आहे। क़ैदियुनि जी लिस्ट जी मटासटा ज़रिए बि आज़ादु कराइण जो पॉलिसियूं आहिनि, पर बदक़िस्मती सां आज़ादी वारो अमल सुस्त रफ़्तार जो शिकार आहे, जंहिं सबबु मुहाणा पंहिंजनि प्यारनि खां परे क़ैद आहिनि। हिते सुवाल इहो थो पैदा थिए त आख़िरकार ॿई मुल्क सामूंडी सरहदनि जूं हदबंदियूं हुजण जे बावजूदु ॿिए मुल्क पंहिंजे माहिगीरनि खे आगाही छो नथा ॾियनि, जॾहिं त पाकिस्तान नेवी, कोस्ट गार्ड जहिड़ा मुतहरिक इदारा ॾींहुं राति पंहिंजे सामूंडी सरहदनि जी हिफ़ाज़त ते मुक़ररु थियल आहिनि, जेके पंहिंजी पेट्रोलिंग वसीले बि माहिगीरनि खे हिकु डेडलाइन ॾेई गिरफ़्तार थियण खां बचाए सघनि था। हिन वक़्त ताईं भारत जे क़ैद में सिंध जा 71 माहिगीर आहिनि, जिन जी आज़ादी लाइ हुकूमत हंगामी क़दम खणे मुतासिर ख़ानदाननि जी माली मदद करे त जीअं उन जा बचा फ़ाक़नि खां बची सघनि। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं जमील चांडी जो लिखियल लेख। अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।